إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هو الذي بعث في الأميين رسولا منهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم رب زدني علما رب زدني علما رب زدني علما सब किस्म जी हमदो सना तारीफ़ रुकू ऐं सजदा वॾाई वाखाण बुज़ुर्गे किबरियाए उन हिकिड़े अल्लाह रब्बुल आलमीन खे जोगाए जेको हिन पूरे काइनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। ला तअदाद दुरूद व सलाम इमामुल अंबिया अकरमुल अंबिया अफजलुल अंबिया पैगंबरनि जे पगदार जनाबिना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ज़ात जे लाइ जंहिं असां ताईं अल्लाह जो पैगाम पहुचायो। अज़ीज़ दोस्तो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे सीरत जे हवाले सां गुफ्तगू जारी आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं अल्लाह जो पैगाम माण्हुनि ताईं पहुचायो त अल्लाह जे पैगाम जे पहुचाइण जे करे केतिरे क़दुरु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे तकलीफ़ूं मिलनि पयूं, केतिरे क़दुरु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि तकलीफ़ुनि खे बर्दाश्त करे उन्हनि तकलीफ़ुनि में सब्र कनि पिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सीरत मां असां इहो अंदाज़ो लॻाए सघूं था।
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे चाचे हज़रत हमज़ा जॾहिं इस्लाम क़बूल कयो हुयो त उन जे इस्लाम क़बूल करण खां चंद ॾिहाड़ा बाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु बि इस्लाम क़बूल कयो। पोइ जॾहिं हज़रत उमर इस्लाम क़बूल कयो त सैयदना अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण फरमाइनि था हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे इस्लाम जे क़बूल करण खां पहिरीं मुसलमान जेके आहिनि से खुलियाम इबादत करे कोन सघंदा हुया, पर जॾहिं हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु इस्लाम क़बूल कयो, इस्लाम जे क़बूल करण खां बाद में मुसलमान जेके आहिनि सरेआम अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत करण लॻा। इहो सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं इस्लाम क़बूल कयो उन खां बाद में इस्लाम जेको आहे सो तेज़ीअ सां पखिड़िजणु लॻो। हाणे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो चाचो हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु बि इस्लाम क़बूल करे चुको। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जेको काफ़िरनि जो साथी हुयो उहो बि इस्लाम क़बूल करे चुको। पोइ जेके मके जा मुशरिक हुआ उहे सोचणु लॻा त हाणे जेके उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे इस्लाम क़बूल करण खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी इहा जेका दीन जी दावत आहे इन में हाणे जेको वाधारो ई थींदो ऐं पोइ हिननि अञा वधीक जेके आहिनि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन ते उन्हनि जे सहाबनि ते जेके तकलीफ़ूं जेके वसाइण शुरू कयूं। पोइ हाणे उन्हनि मज़ा कुरैशनि कुझु हिकिड़ी ॻाल्हि पाण में सोची हिकिड़ी रिथ रिथियाऊं ऐं पोइ चयूं त हाणे इहा जेका ॻाल्हि आहे जेका ॻाल्हि असां इन पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि खणी वेंदासीं ऐं वञी करे पंहिंजी जेका ॻाल्हि आहे सा उनखे चवंदासीं थी सघे थो असांजी ॻाल्हि जेका आहे सा मञी वठे। पोइ उन्हनि हिकिड़े पाण में गॾिजाणी जेका कई ऐं उन गॾिजाणी में इहा ॻाल्हि जेका तय कयूं त असां मज़ा असांजो हिकिड़ो निमाईंदो जेको आहे उहो वञी करे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां ॻाल्हाईंदो। पोइ उहो निमाईंदो जेको हुननि मुंतखिब कयो उहो कहिड़ो हुयो, उतबा बिन रबीआ, जंहिंखे हुननि चयो त हाणे तूं जेको आहे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां वञी करे ऐं ॻाल्हाए। पोइ उतबा बिन रबिया जेको आयो ऐं अची करे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे चवणु लॻो त तव्हां ॾिसो कुरैश जे आला ख़ानदान सां तव्हां तालुक़ रखो था ऐं तव्हां आया आहियो ऐं असांखे अची करे माबूदनि जी बंदगी खां माबूदनि जी इबादत खां असांखे मना कयो था। भला हाणे हीअं था कयूं जेका ॻाल्हि तव्हां चाहींदो सा ॻाल्हि तव्हां चओ, तव्हांजी उन ॻाल्हि ते अमल कयो वेंदो ऐं तव्हांजी उहा ख़्वाहिश जेका आहे सा पूरी कई वेंदी। जेका ॻाल्हि तव्हां पंहिंजे ज़बान मां कढंदव मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उतबा बिन रबिया चवणु लॻो सा ॻाल्हि तव्हांजी पूरी कई वेंदी। तव्हां असांखे असांजे माबूदनि जी इबादत खां झलियो न। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे उन काफ़ी जेके ॻाल्हियूं ॿुधायूं उन खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था त ऐं उतबा तो पंहिंजी जेका ॻाल्हि आहे सा मुकमल चई छॾी। त उतबा बिन रबिया चवणु लॻो त हा मुंहिंजी जेका ॻाल्हि हुई सा मूं मुकमल तव्हांखे ॿुधाई। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था हाणे मुंहिंजी बि ॻाल्हि ॿुध, मां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी आहे, हाणे तोखे बि वरी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधणी पवंदी। उतबा बिन रबिया चयो ठीकु आहे, तव्हां जेका पंहिंजी ॻाल्हि आहे सा ॿुधायो मूंखे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन क़ुरान करीम जी तिलावत शुरू कनि था। फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हामीम तंजीलुम मिनर रहमानिर रहीम किताबुन फस्सिलत आयातुहु कुरआनन अरबिय्यन लिक़ौमिन यअलमून बशीरन व नज़ीरा फ़अरज़ अक्सरुहुम फ़हुम ला यस्मऊन। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जॾहिं क़ुरान करीम जी हिन सूरत जी तिलावत जॾहिं जारी कनि था, जॾहिं क़ुरान करीम जी तिलावत कंदे कंदे उतबा बिन रबिया जेको आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी तिलावत ॿुधण में मशगूल थी वञनि था, पंहिंजा ॿई हथ जेके आहिनि से ज़मीन ते रखी करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी तिलावत गौर ऐं फ़िक्र सां ॿुधंदा रहनि था।
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं तिलावत कंदे कंदे सजदे वारी आयत में जॾहिं अची करे पहुता, सजदो करे पोइ चवण लॻा उतबा बिन रबिया खे, हाणे जेका तो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी आहे, हाणे तव्हांखे जेकी कुझु करिणो आहे सो करियो, जेकी कुझु तव्हांखे चवणो आहे सो तव्हां चओ। उतबा बिन रबिया जे दिलि में क़ुर करीम जो इहो मिठास जेको आहे न सो अंदरि ईअं घर करे वियो। ऐं पोइ उतबा बिन रबिया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे चवणु लॻो हाणे बसि। ऐं पोइ वरी जॾहिं वापसि पंहिंजे क़ौम ॾांहुं जॾहिं अचे थो त क़ौम ॾांहुं क़ौम जे माण्हुनि खां मिलण खां पहिरीं उतबा बिन रबिया छा अञा परे आहे त क़ौम जा माण्हू ॾिसी करे चवनि था त उतबा असां वटां जेको चहिरो खणी वियो हुयो न, उहो चहिरो उतबा जो कोन्हे को जेको उतबा असां वटां चहिरो खणी वियो हुयो। उतबा जो चहिरो जेको आहे सो मटियल आहे। ऐं उतबा बिन रबिया जॾहिं वापसि आयो त पंहिंजे क़ौम वारनि माण्हुनि खे छा चवणु लॻो त मां हिकु अहिड़ो कलाम ॿुधी आयो आहियां जेको जादूगर बि नाहे, जेको काहिन नाहे, जेको शाइर नाहे, बल्कि हिकिड़ो अजीब कलाम मां ॿुधी आयो आहियां। हाणे मुंहिंजी जेका राय आहे, मुंहिंजो जेको तव्हांखे मशवरो आहे त इन शख़्स मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं इशारो करे चवणु लॻो त इन शख़्स खे तव्हां पंहिंजे हाल ते छॾे ॾियो, इन शख़्स खे तव्हां घटि वधि न ॻाल्हाईंदा करियो। ऐं इन सां गॾोगॾु मुंहिंजो तव्हांखे इहो बि मशवरो आहे त जेकॾहिं तव्हां इन शख़्स जी ॻाल्हि खे वठंदव त तव्हां अरबनि जा त मालिक थी वेंदव, पर अजमी बि तव्हांजे हेठि अची वेंदा। जेकॾहिं इन शख़्स जी ॻाल्हि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि खे जेकॾहिं तव्हां मञींदव त तव्हांजे खे दुनिया में जेका फ़ौक़ियत हासिलु थी वेंदी, तव्हां अरब ऐं अजम जा मालिक बणिजी वेंदव। त क़ौम जा माण्हू चवणु लॻा त इन शख़्स ते उतबा ते बि इन शख़्स पंहिंजो जादू नौज़ बिल्ला करे छॾियो आहे। ऐं पोइ उतबा जी जेका ॻाल्हि आहे सा पोइ उन्हनि जेका उते उनखे ख़तमु कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जूं जेके इहे ॿुधायल जेके क़ुर करीम जेको उनखे ॿुधायो हुयो, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे उन क़ुर करीम जे तिलावत खां बाद में उतबा जे जेको दिलि में क़ुर करीम जेको आहे सो घर करे वियो। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं जॾहिं इहे रुकावटूं ईंदियूं हुयूं, इहे मामलात जॾहिं ईंदा हुया त केतिरे क़दुरु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन इन्हनि खे बर्दाश्त कंदे बि अल्लाह जे तौहीद जी दावत खे जारी रखंदा हुया। असांखे त दीन जेको आहे सो आसानी सां घर वेठे मिलियो आहे, पर असां इन दीन खे सम्झण जे लाइ, पढ़ण जे लाइ, सिखण जे लाइ अॼु असां तयारु न आहियूं। पर उन्हनि सहाबा इकरामनि जी ज़िंदगियुनि ते नज़र करियूं त केतिरे क़दुरु उन्हनि सहाबनि मुश्किलातूं जेके से बर्दाश्त कयूं अञा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन ते ऐं उनजे सहाबनि ते केतिरे क़दुरु जेके आहिनि उहे मुशरिक जेके तकलीफ़ूं पहुचाइनि था, अञा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी सीरत में अॻिते असां अंदाज़ो लॻाए सघूं था। हाणे उन खां बाद में ॾाढा ई ॾमर जूं जेके हदूं जेके आहिनि से तमामु वधणु लॻियूं। मुसलमाननि जे मथां काफ़रनि जो ज़ुल्म जेको आहे सो अञा वधणु लॻो। ऐं पोइ मुशरिकनि हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे सा पाण में तय कई, ऐं तय करण खां बाद में उहा कहिड़ी ॻाल्हि जेका हुननि तय कई त हाणे बनु हाशिम ख़ानदान सां असांजो कारोबार जेको आहे सो ख़तमु कयो वेंदो। पहिरीं त हुननि हिकिड़ो दस्तावेज़ लिखियो ऐं उन दस्तावेज़ में उन्हनि जेके ॻाल्हियूं जेके लिखियूं हुयूं उहे इहे ॻाल्हियूं लिखियूं हुयूं। ऐं दस्तावेज़ खे लिखण वारा जेके शख़्स हुया, कुझु रवायतुनि में अचे थो त मंसूर बिन इक्रिमा जेको आहे उहो दस्तावेज़ लिखियो, ऐं कुझु रवायतुनि में अचे थो त नज़र बिन हारिस जेको आहे उन दस्तावेज़ लिखियो, जंहिं नज़र बिन हारिस जो तज़किरो जेको आहे पहिरीं गुज़री चुको आहे। हाणे दस्तावेज़ जेको लिखियो वियो इन में छा लिखियऊं त बनु हाशिम ख़ानदान सां कारोबार जे मामलात में ज़र्रे बराबरि बि असां उन्हनि खे न को का शइ ॾींदासीं, न को उन्हनि खां का शइ वठंदासीं। रिश्तेदारी जे मामले में रिश्तेदारी उन्हनि सां ख़तमु कई वेंदी। जेकॾहिं मिटी माइटी जो मामिलो अचे थो त इन्हनि खे सां न मिटी माइटी कंदासीं, न इन्हनि सां खां वरी असां जेको आहे को रिश्तो वठंदासीं।
हत्ता के ऐसी तई जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे बारे में बनु हाशिम जे ख़ानदान जे बारे में उहे मके जा मुशरिक जेकनि से चवण लॻा त हाणे इन्हनि जो जेको खाधे पीते जो सामान आहे न उहो बि असां बंदि करे छॾींदासीं, उहो खाधे जो सामान बि असां कोन ॾींदासीं उन्हनि खे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जा सहाबा इकराम हाणे इहो जेको दस्तावेज़ जेको उन्हनि लिखियो ऐं उहो दस्तावेज़ लिखियूं, उन खां बाद में उन दस्तावेज़ खे काबतुल्लाह जे अंदरि भित ते टंगे छॾियूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं संदसि सहाबा इकराम 3 सालनि ताईं शैब अबी तालिब में जेके से महसूर थिया ऐं इन्हनि जेको मुआहिदो जेको तय कयो हुयो मुशरिकनि, इहो मुआहिदो तक़रीबन 3 सालनि ताईं हलियो। हाणे ॾिसो केतिरे क़दुरु मुसलमाननि खे तकलीफ़ूं मिलनि थियूं पियूं, अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे तकलीफ़ूं मिलनि पियूं, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन इन तकलीफ़ुनि खे बर्दाश्त कनि पिया, इन्हनि ते सब्र कनि पिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे जेको अल्लाह पैगाम ॾिनो उन पैगाम खे माण्हुनि ताईं पहुचाइनि था पिया। हाणे जॾहिं इहो दस्तावेज़ काबतुल्लाह जे अंदरि जॾहिं रखियो वियो त कुझु माण्हुनि जेका सलाह कई त हीउ जेको दस्तावेज़ लिखियो वियो आहे इहो त अजीब क़िस्म जो आहे ऐं इन दस्तावेज़ में जेको मुसलमान जेके आहिनि उन्हनि जे मथां इहो जेको अजीब नमूने सां ही जेके कानून लागू कया विया आहिनि, मुशरिकनि जेके कानून लागू कया आहिनि से त अजीब आहिनि। हाणे हे कंदासीं, इन दस्तावेज़ खे फाड़े छॾींदासीं। पोइ इन्हनि में पहिरियों शख़्स जेको आहे दस्तावेज़ खे फाड़ण वारो जेको मशवरो जेको ॾिनो उहो शख़्स हुयो बनु आमिर कबीले जो हिशाम बिन अमर। इहो जेको शख़्स हुयो पहिरियों इन मशवरो ॾिनो ऐं दस्तावेज़ जेको रखियो वियो ऐं उन खां बाद में जेको तक़रीबन 3 वरिहनि गुज़रण खां बाद में नबुवत जे 10 साल माना नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे जॾहिं नबुवत मिली, नबुवत जे 10 साल इहो दस्तावेज़ खे फाड़ण वारो जेको वाक़ियो आहे उहो पेश अचे थो। पहिरियों शख़्स केरु आहे? हिशाम बिन अमर। ऐं ॿिए नंबर ते जेको शख़्स आहे उहो आहे ज़ुहैर बिन अबी उमैया। ऐं 3 नंबर ते जेको शख़्स आहे उहो आहे मुतइम बिन अदी। ऐं 4 नंबर ते अबुल बख्तरी बिन हिशाम। ऐं 5 नंबर ते ज़मआ बिन असवद। मैन जेके माण्हू हुया इहे 5 हुया जिन पाण में मशवरो कयो त हाणे इहो दस्तावेज़ जेको आहे सो इन खे फाड़े छॾिणो आहे। इन दस्तावेज़ ते जेके ॻाल्हियूं लिखियलूं आहिनि से ॻाल्हियूं जेके आहिनि असां त इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झी नथा सघूं त इहे ॻाल्हियूं छा लिखियलूं आहिनि। पोइ जॾहिं इन्हनि मशवरो करे ऐं पंहिंजो मशवरो मके जे मुशरिकनि जे साम्हूं जॾहिं रखनि था पिया त अबू जहल चए पियो उन्हनि खे त तव्हांजो इहो मशवरो जेको आहे न सो ग़लति अथव, इन दस्तावेज़ खे फाड़ियो कोन वेंदो। पर इन्हनि पाण में इहा सलाह कई त इन दस्तावेज़ खे ज़रूरु फाड़णो आहे। ऐं होॾां अल्लाह ताला जी मदद सां अल्लाह ताला जेका उॾोही मोकिली जंहिं दस्तावेज़ में जेके ॻाल्हियूं लिखियलूं हुयूं उन्हनि खे खाईंदी वई। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले खां अलावा बाक़ी जेके हुननि जा जेके शराइत लिखियल हुया उन्हनि खे तक़रीबन ओॾो ई जेका सा खाई ख़तमु करे छॾियो हुयो। ऐं पोइ जेको दस्तावेज़ हुयो उन खे कढी करे ऐं पोइ मुशरिकनि जे साम्हूं उन दस्तावेज़ खे जेको आहे फाड़ियो वियो। ऐं पोइ अल्लाह ताला मुशरिकनि जे साम्हूं इहा ॻाल्हि वाज़ह करे छॾी त मुंहिंजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे तव्हां तकलीफ़ूं पहुचाइण त चाहियो था, मुंहिंजे पैगम्बर जे साथनि खे तव्हां तकलीफ़ूं पहुचाइण त चाहियो था, पर ऐं मके जा मुशरिको तव्हां मुंहिंजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॻाल्हि खे जेतिरे क़दुरु तव्हां रोकींदव मुंहिंजे पैगम्बर जी ॻाल्हि एतिरी जेका आहे सा वाज़ह रोशन थींदी वेंदी। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में उन्हनि मुशरिकनि जो तज़किरो कंदे फरमाए थो व इन यरौ आयतन युरिज़ू व यक़ूलू सिहरुम मुस्तमिर। जॾहिं इहे मुशरिक जेके आहिनि से का निशानी वाज़ह तौर ते ॾिसनि था, हाणे
जेका दस्तावेज़ जे फाटण वारी जेका निशानी हुई सा उन्हनि वाज़ह तौर ते ॾिठी, पर पोइ बि छा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन ते ईमान न पिया आणनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इहे मुशरिकनि जे साम्हूं कई अहिड़ियूं जेके निशानियूं वाज़ह थी वियूं, जी शक्ल कमर हुयो, चंड जो ॿ टुकड़ा थियणु, इहा बि वाज़ह निशानी हुई, पर पोइ बि ईमान न पिया आणनि। कई अहिड़ियूं निशानियूं जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे अल्लाह रब्बुल आलमीन अता कयूं, जिन जे ॾिसण खां बाद में बि मुशरिकनि जेके इहा ॻाल्हि जेका आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे फरामीन ते अमल करणु न पिया कनि, अमल करण खां रुकिजी वञनि पिया। ऐं पोइ छा पिया चवनि त हीअ त अॻे जो कयल जादू आहे, वयक़ूलू सिहर मुस्तमिर, अॻे जो कयल जादू आहे, असां इन ॻाल्हि खे न मञींदासीं। पर रब्बुल आलमीन फरमाए थो हीअ जेके तव्हांजे साम्हूं मुंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं जेके निशानियूं जेके मुंहिंजो पैगंबर तव्हां वटि खणी अचे पियो, इन में तव्हांजे लाइ वॾियूं नसीहतूं आहिनि। तव्हां मुंहिंजे पैगंबर जी ॻाल्हि खे मञींदो त तव्हां दुनिया में बि कामयाबु आहियो त आख़िरत में बि कामयाबु आहियो। जेकॾहिं मुंहिंजे पैगंबर जी ॻाल्हि खे न मञींदो त दुनिया में बि तव्हां ज़लील रुसवा हूंदो, त क़यामत वारे ॾिहाड़े बि तव्हां ज़लील रुसवा हूंदो। उन खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन हाणे पंहिंजी अञा तौहीद जी जेका दावत आहे सा उन खे जारी रखियो। कुरैश जा जेके माण्हू हुया उन्हनि जो आख़िरी वफ़्द, आख़िरी जेको टोलो हुयो अबू तालिब वटि अचण वारो, त अबू तालिब वटि आया ऐं अची करे अबू तालिब खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे बारे में चवणु लॻा। हाणे अबू तालिब जेको आहे सभिनी खे ख़बर आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी हर मोड़ ते मदद करण वारो शख़्स अबू तालिब हुयो। अबू तालिब जी उमिरि तक़रीबन 80 साल खां क्रॉस करे चुकी हुई। 80 साल खां अबू तालिब जी उमिरि जेका क्रॉस करे रही हुई, 80 सालनि खां वधी रहियो हुयो। ऐं उन मौक़े ते उन टाइम ते अबू तालिब जेको आहे सो बीमार थी पियो। मुशरिकनि ॾिठो त हाणे अबू तालिब जेको आहे थी सघे थो मतां इन बीमारी जी हालत में ही दुनिया छॾे वञे। हाणे असां हीअं था कयूं, वञी करे अबू तालिब सां ॻाल्हियूं कंदासीं, तव्हां पंहिंजे भटड़ीजे जे बारे में कुझु जेके असांजियूं ॻाल्हियूं आहिनि से ॿुधो ऐं उनखे असांजे कुझु ॻाल्हियुनि ते राज़ी कयो। असां जेकॾहिं हू कुझु ॻाल्हियूं कंदो त असां उन्हनि ते बि राज़ी थींदासीं। त पोइ कुझु माण्हू जेके से आया अबू तालिब वटि, उन्हनि मज़ा उत्बा बिन रबिया, शैबा बिन रबिया, अबू जहल बिन हशाम, उमैया बिन खलफ, अबू सुफियान बिन हरब ऐं उन खां अलावा ॿिया बि जेके कुझु माण्हू, तक़रीबन उन्हनि जो तादाद 25 हुयो। 25 माण्हुनि जे टोलनि जी सूरत में जेके आया, अची करे अबू तालिब वटि पंहिंजी ॻाल्हि खणी आया ऐं अबू तालिब खे छा चवणु लॻा त हीउ जेको तुंहिंजो भटड़ी जो आहे इहो असांजे माबूदनि खे घटि वधि ॻाल्हाए रहियो आहे ऐं असांखे चए थो त इन्हनि माबूदनि जी, इन्हनि बुतनि जी पूॼा खे छॾे करे हिकिड़े अल्लाह जी तव्हां बंदगी करियो, हिकिड़े अल्लाह जी इबादत करियो। हाणे हीअं था कयूं, तव्हां पंहिंजे इन भटीजे खे इहो चओ त असांजे माबूदनि खे घटि वधि न ॻाल्हाए, असांखे असांजे माबूदनि जी इबादत खां रोके न। असां पंहिंजी जाइ ते पंहिंजे माबूदनि जी इबादत में ख़ुशि आहियूं ऐं इहो जेको तव्हांजो भटड़ियो आहे पंहिंजे ख़ुदा, पंहिंजे माबूद जे बंदगी में ख़ुशि हुजे। इहा ॻाल्हि जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे चयूं अबू तालिब जे साम्हूं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन चवणु लॻा त छा तव्हां पंहिंजी जेका ॻाल्हि आहे सा मुकमल करे छॾी? त उहे चवणु लॻा मुशरिक त हा, असां पंहिंजी जेका ॻाल्हि आहे सा करे छॾी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था हाणे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे छा थो चवां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे चयो त जेकॾहिं मां तव्हांखे चवां थो त तव्हां मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि खे मञींदो त तव्हां अरबनि जा त मालिक थी वेंदव, पर अजमिन जा बि तव्हां मालिक थी वेंदो। पोइ अरब ऐं अजम ॿिन्हिनि ते तव्हांजी बादशाही थींदी। हाणे अरब जेके आहिनि उहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़माने में जेके अरबी जेके हूंदा हुया उहे, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था अजमी जेके आहिनि, जेके ग़ैर अरब आहिनि,
अरब न आहिनि उन्हनि जे बारे में बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था तव्हां उन्हनि जा बि मालिक थी वेंदव, अरब ऐं अजम ॿिन्हिनि जा मालिक थी वेंदव। त चवणु लॻा त ठीकु आहे, तूं जेका ॻाल्हि तोखे चवणी आहे सा चओ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था चओ ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून, तव्हां चओ अल्लाह खां सवाइ ॿियो को बि माबूद न आहे, अल्लाह खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ु न आहे, अल्लाह खां सवाइ ॿियो को बि बंदगी जे लाइक़ु न आहे। तव्हां कामयाबु थी वेंदव, तव्हां अरबनि जा बि मालिक थी वेंदव, अजमिन जा बि मालिक थी वेंदव। त पाण में उते जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हनि खे जॾहिं इहा ॻाल्हियूं चयूं त ताड़ियूं वॼाए करे उहे मुशरिक जेके आहिनि से पाण में चवणु लॻा त उथो त हलूं। हीउ जेको शख़्स आहे इहो शख़्स मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं इशारो करे चवणु लॻा हीअ असांजे ॻाल्हियुनि खे मञण वारो न आहे। केतिरो बि असां हिन खे चवंदासीं हीअ असांजे ॻाल्हियुनि खे न मञींदो, हीअ पंहिंजी ॻाल्हि जेका चए पियो इन खां हटण वारो न आहे। ऐं पोइ ईअं चई करे हू हलणु लॻा, वञणु लॻा। अल्लाह रब्बुल आलमीन मथां क़ुरान करीम जूं सूरत साद जूं आयतूं जेके आहिनि से नाज़िल करे थो। सूरत साद जूं शुरू वारियूं जेके आयतुनि से अल्लाह रब्बुल आलमीन नाज़िल करे थो, जिन आयतुनि में रब्बुल आलमीन छा बयानु कयो आहे। फरमाए साद वल क़ुरआन ज़िक्र, अल्लाह रब्बुल आलमीन कसम खणी करे चए थो, कसम आहे हिन नसीहत भरे क़ुरान जो। हाणे उन्हनि मुशरिकनि जे जवाब में जेके उथी करे हलिया विया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते क़ुरान नाज़िल थियो ऐं क़ुरान में रब असांजे लाइ उन्हनि मुशरिकनि जे लाइ बल्कि पूरे दुनिया जे इंसाननि जे लाइ छा नसीहतूं कयूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन छा थो फरमाए, फरमाई बलिल्लज़ीना कफ़रू फी इज़्ज़तिन व शिकाक, पर उहे माण्हू जिन कुफ़र कयो उहे से तकब्बुर में आहिनि ऐं मुखालिफ़त में मुब्तला आहिनि। उन्हनि खे वॾा हुआ फ़ख़ुर आहे, उहे पंहिंजे वॾाए ते फ़ख़ुर ते जेके आहिनि से क़ाइमनि से बीठल आहिनि। ऐं मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं इन्हनि माण्हुनि खे नसीहत कंदो रह, तूं इन्हनि खे नसीहत कंदे बि सही, पर इहे जेके माण्हू आहिनि जेके तुंहिंजी ॻाल्हि खे ॿुधण वारा कोन्हे को, तुंहिंजे नसीहत खे ॿुधण वारे जे लाइ तयारु कोन्हे को। जेको पैगाम तूं हिननि खे ॾीं पियो, जेको अल्लाह रब्बुल आलमीन तोखे पैगाम ॾिनो आहे ऐं मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन पैगाम खे तकब्बुर जे करे, वॾाए जे करे, फ़ख़ुर जे करे इहे जेके मके जा मुशरिकनि से ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे को। पर ऐं मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं इन्हनि मुशरिकनि खे मुंहिंजो क़ुरान ऐलान करे ॿुधा, मूं रब्बुल आलमीन जो पैगाम इन्हनि खे ॿुधा। कहिड़ो पैगाम रब्बुल आलमीन ॿुधाए पियो, फरमाए कम अहलकना मिन क़ब्लिहिम मिन क़र्निन फनादौ वला तहीन मनास। ऐं मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे चओ त तव्हां त भले तकब्बुर कयो था, वॾाओ कयो था, फ़ख़ुर कयो था, पर इन्हनि खां अॻु असां केतिरा ई ॻोठ हलाक करे छॾिया ऐं पोइ उन्हनि ॾाढियूं दाहूं करण लॻा ऐं पोइ उहो छुटकारे जो वक़्तु न हो। उहे जेके ॻोठ हुया उन्हनि ॻोठ जे माण्हुनि खे असां हलाक करे छॾियोसीं, तबाह करे छॾियोसीं, बर्बाद करे छॾियोसीं। तबाह बर्बाद छाजे करे उहे ॻोठनि जा ॻोठ थी विया, कम अहलकना मिन क़ब्लिहिम मिन क़र्निन, केतिरा ई ॻोठ रब फरमाए थो असां हलाक करे छॾिया। ऐं हलाक थियण जो सबबु कहिड़ो हुयो, पैगंबरनि जी नाफ़रमानी, पैगंबरनि जी ॻाल्हियुनि खे कूड़ो करणु, पैगंबरनि जी ॻाल्हियुनि खे न मञणु। इन्हनि पैगंबरनि जी ॻाल्हियुनि खे न मञण जे करे रब फरमाए थो असां उन्हनि खे हलाक करे छॾियोसीं। हीअ जेके मुशरिक आहिनि इहे तकब्बुर कनि था पिया, इहे असांजे साम्हूं कहिड़ी ॻाल्हि आहिनि। पर रब्बुल आलमीन जो रस्तो जेको आहे न सो मोहलत वारो ॾिनल आहे, रब्बुल आलमीन जी ढर असांखे ॾिनल आहे। रब्बुल आलमीन छा थो फरमाए, जॾहिं उन क़ौम वारे माण्हुनि खे असां हलाक कयोसीं पोइ उन टाइम ते उहे दाहूं करण लॻा, कूकू करण लॻा ऐं पोइ रब्बुल आलमीन फरमाए थो उन टाइम ते उन्हनि जो दाहूं, उन्हनि जूं जेके कूकू आहिनि से उन्हनि खे कमु कोन आयूं। जीअं मिसाल जे तौर ते फ़िरौन जेको आहे पंहिंजे पाण खे वॾो रब सॾाईंदो हुयो, पर जॾहिं फ़िरौन जो मौत जो जॾहिं वक़्तु क़रीब आयो, पाणी में ॿुॾणु लॻो, पोइ चवणु लॻो त मूं मूसा जे रब ते ईमान आंदो आहे। रब फरमाए थो हाणे तुंहिंजे ईमान आणणु कम जो कोन्हे को। अहिड़े नमूने सां जेके बि क़ौमूं हुयूं उन्हनि क़ौमुनि जॾहिं पंहिंजे पैगंबरनि जे हुकुमनि जी नाफ़रमानी कई,
रब फरमाए तो असां उन्हनि खे हलाक कयोसीं, तबाह कयोसीं। जॾहिं तबाह थियण ते आया, बर्बाद थियण ते आया, त पोइ चवण लॻा त हाणे असां पंहिंजे नबियुनि जी ॻाल्हियुनि खे मञूं था। पर रब्बुल आलमीन फरमाए थो, मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजी जेका ॻाल्हि आहे सा इन्हनि खे अजीब थी लॻे मुशरिकनि खे। फरमाए वाजिबू अन जाअहुम मुनज़िरुम मिनहुम वक़ालल काफ़िरून हाज़ा साहिरुन कज़्ज़ाब। ऐं मझाइन अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, हिकु ख़बरदार कंदड़ जे अचण जे ते हू अजब कनि था, हू अजब खाइनि था। ऐं काफ़िर चवनि था त ही जेके इहो जेको पैगंबर आयो वाज़े जेको सवाइ जादू जे ॿियो कुझु बि न वटि कोन्हे को। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में चवण लॻा सवाइ जादू जे ॿियो कुझु बि न वटि कोन्हे को। रब्बुल आलमीन फरमाए थो, इन्हनि खे इहा ख़बर कान्हे का, इन्हनि मझाइनि अरब जे क़ौम मझाइनि अरब जे नस्ल मझाइ असां रसूल जेको मोकिलियो आहे, हिकिड़ो ख़बरदार कंदड़ पैगंबर असां उन्हनि ने मोकिलियो आहे। इन्हनि खे इहा ख़बर कान्हे का त इहो पैगंबर जेको आयो आहे इहो पैगंबर चए छा थो, ऐं पैगंबर जी ॻाल्हि खे मञनि त कोन था, पर चवनि था त ही वाज़ह जादूगर आहे, ही जादूगर आहे, ऐं जादू सां गॾोगॾु ही कूड़ बि ॻाल्हाए थो। ही सिर्फ़ु पंहिंजूं ॻाल्हियूं रुॻो माण्हुनि खे ॿुधाए थो पियो, ही पंहिंजे तरफ़ां ठाह ठहियल आहे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे चवण लॻा। अल्लाह रब्बुल आलमीन अॻिते फरमाए थो, अजअलल आलिहता इलाहन वाहिदा इन हाज़ा लशैउन उजाब। छा हिन शख़्स मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समूरनि ख़ानदाननि जे बदिरां हिकु ख़ुदा खणी ठाहियो आहे? पाण में चवण लॻा, सवालिया अंदाज़ में पुछण लॻा। बेशक इहा हिकु ॾाढी अजीब ॻाल्हि आहे। यानी पाण में चवण लॻा त एतिरा असांजा माबूद, एतिरा असांजा ख़ुदा, जीअं तव्हांजे साम्हूं पहिरीं तज़किरो थी चुको आहे त हुननि खे रिज़्क़ रसाइण वारो माबूद हुननि जो अलॻि हूंदो हुयो, मौत ॾियण वारो माबूद अलॻि हूंदो हुयो, हयाती वारो अलॻि हूंदो हुयो, हर कम जे लाइ हुननि जो माबूद अलॻि अलॻि हूंदो हुयो। त उहे चवण लॻा त असांजा एतिरा माबूद, असांजा एतिरा ख़ुदा, ऐं हीउ जेको आहे असांजे सभिनी माबूदनि जो रद्द करे, असांजे सभिनी ख़ुदाउनि जो रद्द करे, ऐं चवे थो हिकिड़े अल्लाह जी इबादत करियो, हिकिड़े रब जी बंदगी करियो। इहा त अजीब ॻाल्हि आहे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बारे में इहा ॻाल्हियूं जेका असां चवण लॻा, अॻिते अल्लाह रब्बुल आलमीन छा थो फरमाए, वंतलकल मलउ मिनहुम अन इम्शू वस्बिरू अला आलिहतिकुम इन हाज़ा लशैउन युराद। ऐं क़ौम जा जेके सरदार हुया, जिन सरदारनि जो जेको तज़किरो थी चुको आहे त कहिड़ा कहिड़ा माण्हू जेके अबू तालिब वटि आया हुया, आख़िरी जेको उन्हनि जो टोलो जेको अबू तालिब वटि आयो हुयो, उहे कहिड़ा कहिड़ा माण्हू हुया। ऐं उहे जेके क़ौम जा सरदार जेके आहिनि उहे हिक ॿिए खे चवंदे उथिया। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, वंतलकल मलउ मिनहुम अन इम्शू वस्बिरू अला आलिहतिकुम। ऐं उहे हिक ॿिए खे क़ौम जा जेके वॾा वॾा सरदार चवंदे इहो उथिया त हलो ऐं पंहिंजे माबूदनि ते पुख़्ता रहो, पंहिंजनि माबूदनि जी बंदगी करण ते तव्हां पुख़्ता रहो। बेशक इन ॻाल्हि में ज़रूरु को ॿियो मक़सदु रखियो वियो आहे। यानी हाणे तव्हांखे इहा ॻाल्हि सिर्फ़ु तव्हांजे लाइ बाक़ी वञी रही आहे। क़ौम जा सरदार चवण लॻा त तव्हांजा जेके बि माबूद आहिनि उन्हनि माबूदनि जी इबादत में तव्हांखे पुख़्तो रहणो आहे। तव्हांखे उन ते जेको माबूदनि जी इबादत जेका आहे सा करणी आहे। हाणे हिन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॻाल्हि नऊज़ बिल्लाह तव्हांखे मञणी न आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन अॻिते फरमाए थो, मा समिअना बिहाज़ा फिल मिल्लतिल आख़िरा इन हाज़ा इल्ला इख्तिलाक़। ऐं चवण लॻा इहा ॻाल्हि असां आख़िरी दीन में बि कंहिं खां न ॿुधी आहे, इहो ज़रूरु को ठाह ठाहियल आहे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॻाल्हियुनि जे बारे में चवण लॻा आख़िरी दीननि में या जेके बि दीन हुया सभिनी में असां इहा जेका असां ॻाल्हि नाहे ॿुधी। हीअ जेका मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका ॻाल्हि चए पियो इहा पंहिंजी ठाहियल ॻाल्हि आहे, घड़ियल ॻाल्हि आहे, वज़ह कयल ॻाल्हि आहे, जेका माण्हुनि ताईं ॿुधाए थो पियो, माण्हुनि खे जेको सम्झाए थो पियो। ऐं इहा ॻाल्हि असां हिन जी न मञीदासीं। हाणे इहे क़ुरान करीम जूं जेके आयतूं सूरह साद जूं शुरू वारियूं आयतूं रब्बुल आलमीन उन्हनि मुशरिकनि जे जवाब में जेके आहिनि से नाज़िल कयूं। हाणे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत ते असां नज़र करियूं ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे उन सहाबा जे सीरत ते नज़र करियूं त दीन ते अमल करण जे करे, दीन जी दावत ॾियण जे करे ऐं दीन जो जेको कमु आहे सो माण्हुनि ताईं पहुचाइण जे करे केतिरा ॾुख मिलिया,
केतिरियूं तकलीफ़ूं मिलियूं, पर हता के ऐसी तई जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे सहाबन के एतिरियूं त तकलीफ़ूं मिलियूं जो शैब अबी तालिब में वणन जा पन खाइणा पिया, चमड़े जा टुकर खाइणा पिया, पर इन वणन जे पनन के खाईंदे सब्र कंदे रब्बुल आलमीन जो शुक्रानो अदा कनि था पिया ऐं पोइ बि इन ते सब्र कनि था पिया। रब्बुल आलमीन उन्हनि जे इन सब्र खे ॾिसो केतिरे क़दुरु जेको आहे उन्हनि सब्र कयो, रब्बुल आलमीन उन्हनि जो मक़ाम बुलंद करे छॾियो, रब्बुल आलमीन उन्हनि जो शान जेको आहे सो बुलंद करे छॾियो। उहे सहाबा इकराम केतिरे क़दुरु उन्हनि खे तकलीफ़ूं मिलनि थियूं पियूं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे केतिरे क़दुरु तकलीफ़ूं मिलनि थियूं पियूं, पर पोइ बि अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे इन तौहीद जी दावत खे माण्हुनि ताईं जारी रखियो, अल्लाह जे पैगाम खे जारी रखियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त ही जेके चंद नसीहतूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी सीरत जे हवाले सां जेके मूं तव्हांजे साम्हूं पेश कयूं, रब्बुल आलमीन नसीहतुनि ते मूंखे ऐं अव्हांखे नेक ऐं साले अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग। इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमा इन्नका अंतल वह्हाब। या शाफ़िअल अमराद इश्फ़ि मरज़ाना व मरज़ल मुस्लिमीन। या शाफ़िअल अमराद इश्फ़ि मरज़ाना व मरज़ल मुस्लिमीन। या शाफ़िअल अमराद इश्फ़ि मरज़ाना व मरज़ल मुस्लिमीन। अल्लाहुम्मा अंसुरिल मुजाहिदीन फ़ी कुल्लि मकान। अल्लाहुम्मा अंसुरिल मुजाहिदीन फ़ी कुल्लि मकान। अल्लाहुम्मा अंसुरिल मुजाहिदीन फ़ी कुल्लि मकान। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल जन्नतल फ़िरदौस व नऊज़ु बिका मिनन नार। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल जन्नतल फ़िरदौस व नऊज़ु बिका मिनन नार। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल जन्नतल फ़िरदौस व नऊज़ु बिका मिनन नार। अल्लाहुम्मा रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।